जिथे दुनिया वारा चंड ते पहुचण जूं दावाऊं करे रहिया आहिनि, तो उते उत्तर सिंध जे इलाइक़े जा माण्हू मामूली ॻाल्हियुनि खे जवाज़ बणाए हिक ॿिए खे हानियूं रसाइण में का बि कसर नथा छॾनि। कंदकोट जे इलाइक़े गुबले थाणे जी अधु ॻोठ अला रखियो बंगवार में बंगवार बिरादरी जे वेंदुरनि में मामूली मोटरसाइकिल चोरी तां झेड़ो थी पियो आहे, जहिड़े सबबि वाक़े वारी जॻह कुझु वक़्त लाइ मैदान जंग बणियल रही। दुरनि हिक ॿिए ते लठनि ऐं कुहाड़नि जा वार करे 36 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मियुनि मां 7 जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि में दिलीजान बंगवार, अब्दुर्रज़ाक बंगवार, मोहम्मद सिद्दीक़ बंगवार, मोहम्मद मूसा बंगवार, अलीजान बंगवार, मोहम्मद हसन बंगवार, हादीबख्श बंगवार ऐं ॿिया शामिल आहिनि। वाक़े जे ज़ख़्मियुनि खे डूरा ऐं शहरनि ऐं ॿियनि ज़ख़्मियुनि खे इलाइक़े जे बख्शापुर तोड़े कंदकोट जे अस्पतालनि में इलाज हेठि रखियो वियो आहे। धुरनि पारां हिक ॿिए मथां NCs दाख़िल करायूं वियूं आहिनि, जॾहिं त धुरनि में छिकताइण वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।